दोस्तों, अॼु मां हिकु अहिड़ी शख़्सियत जे बारे में ॻाल्हाइण थो चाहियां जंहिं सिंधियत बि संगत जे ॿिनि धड़नि जे विच में ठाह करायो। मोहम्मद ख़ान अबड़ो। उहो हिकु सिंधी ऐं उर्दूअ जो अदीब, सहाफ़ी ऐं सियासी कारकुन आहे ऐं हुन जी किताबनि मां हुन जी ज़िंदगी रुनमा थिए थी। ख़ासि तौर ते हुन जी जेका ऑटोबायोग्राफी आहे उहा पढ़ण जोगी आहे, जेका सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में छपी आहे। मगर मां सम्झां थो त हुन जी ज़िंदगीअ जो या हुन जी शख़्सियत जो जेको वधि में वधि रोशन बाब आहे उहो इहो ई आहे त हुन सिंधियत बि संगत जे ॿिनि धड़नि जे विच में जेके हिकु ॿ साल अॻु में तमामु वॾी कुंड ते पहुची चुका हुआ, तमामु वॾा वेछा उन्हनि जे विच में थी विया हुआ। हिकिड़ी धुर जो उहिदेदार या चइजे त अॻवान मुश्ताक फुल हो ऐं ॿी धुर जो जेको अॻवान हो उहो ताज जोयो हो। सिंधियत बि संगत जी वॾी तारीख़ आहे। ज़ाहिर आहे त उहो आउं सम्झां थो 1934 खां उहा वजूद में आई, जेका इंडिया ऐं पाकिस्तान जॾहिं इंडिया हो तॾहिं खां वठी किशन चंद बेवस ऐं गोबिंद माली वारनि इहा संगत जेको आहे सो इन संगत जो बुनियादु विधो ऐं इहा जेका आहे सा सिंध जे अदीबनि जे लाइ हिकु यूनिवर्सिटीअ जो दर्जो रखे थी, जो सिंधियत बि संगत जूं जेके दस्तूरी गॾिजाणियूं थियनि थियूं उन्हनि में दोस्त जेके शाइर ऐं कहाणीकार ऐं नुकात ऐं मज़मून निगार, कालम निगार पंहिंजा इस्म पेश कनि था ऐं उन गॾिजाणी में मौजूदु जेके ॿिया दोस्त हूंदा आहिनि उहे उन्हनि ते टेका टिप्पणी कंदा आहिनि ऐं उन्हनि जे बारे में हिकु तनक़ीदी राय ॾींदा आहिनि। ईअं ई करण सां जेको राइटर आहे, जेको लेखक आहे, चाहे हू शाइर पेश करे या कहाणी पेश करे, उन जी हिकिड़ी ग्रोथ थिए थी ऐं हू उन संगत जे गॾिजाणियुनि मां हिकु सुठो अदीब थी ज़ाहिर थी सघे थो, बशर्ते कि हुन में उहे क्रिएटिव ॻाल्हियूं हुजनि। त असां बि, आउं पंहिंजी ज़ाती ॻाल्हि बि करे सघां थो, सिंधियत बि संगत कराचीअ मां मुंहिंजी तमामु वॾी ग्रोथ थी। ऐं सम्झां थो त मां जेके इस्म हुते पेश कया त उन्हनि जे करे मुंहिंजी हिकिड़ी तरबियत थी। इहो मज़मून अलॻि आहे, पर हीउ मज़मून अॼु जो जेको आहे उहो इहो आहे त 2 साल अॻु में सिंधियत बि संगत जा 2 अहिड़ा धड़ा ठही विया हुआ जो हुननि जूं अलॻि अलॻि चूंडूं वञी थियूं ऐं हर ब्रांच जो अलॻि अलॻि इलाक़ जेको आहे सो मिलणु लॻो ऐं हर ब्रांच जी में 2 चूंडूं थियूं ऐं हर ब्रांच जो अलॻि अलॻि सदर ऐं जनरल सेक्रेटरी मुक़ररु थियो, हिकिड़ो मुश्ताक फुल जे पासे जो ऐं हिकिड़ो ताज जोए जे पासे जो। ऐं जॾहिं अनाउंस थियूं त चूंडुनि जी जॾहिं नतीजा अनाउंस थिया त हुन में माना ॿुधायो वियो त सिंधियत बि संगत जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी मुश्ताक फुल आहे, ॿिए तरफ़ ॿुधायो वियो त सिंधियत बि संगत जो जनरल सेक्रेटरी ताज जोयो आहे। त इहो जेको तकरार हो, उहो तकरार एॾो त वधी वियो हो जो हिकिड़ी सियासी नोयत अख़्तियार करे वियो ऐं धड़ा जेके आहिनि से अदब ते ॻाल्हाइण जे बदिरां रुगो पावर ते ऐं इन चटाभेटीअ ते ॻाल्हाइण लॻा। त असुल ॻाल्हि हीअ आहे जेका आउं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त इन्हनि ॿिन्ही धड़नि जे विच में जेको ठाह करायो उहो मोहम्मद ख़ान अबड़े करायो। मोहम्मद ख़ान अबड़ो कुझु ॾींहं अॻु में हिते लंडन में मौजूदु हो ऐं साल खनि अॻु में बि आयो हो ऐं उन सां हिकिड़ी ज़ाती दोस्ती डेवलप थी वई आहे ऐं उन खां मूं इहो पुछियो त तव्हां इहो ठाह कीअं करायो, त हुन इहो ॿुधायो त उन्हनि धुरियुनि जे विच में ठाह कराइण जे लाइ हुन वॾा जतन कया ऐं हुन ॿिन्ही खे घुराए ॿिन्ही जा मसइला ॿुधा ऐं ॿिन्ही खे हुन चयो त तव्हां जेको आहे सो हिकिड़े पासे थियो। मां सम्झां थो त ठाह कराइणु हिकिड़ो तमामु वॾो सियाणप जो कमु आहे। ठाह कराइण जे लाइ उन ठाह कराइण वारे जी बुज़ुर्गी हुजणु लाज़मी आहे। हू हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स ई थी सघे थो जेको ॿिनि विढ़ियल धुरियुनि खे पाण में ठाह कराए। जीअं मसलन ज़ाल मुड़ुस जो ठाह कराइणु आम रिवाजी तौर ते
ज़ाल मुड़ुस जे विच में ठाह थींदो आहे, उन्हनि जा झगड़ा थींदा रहनि था, पर जेको ठाह कराए थो उहो हिकु अहिड़ी हिकमत ॿिली जोड़े थो जो हुननि जो ठाह थी वञे थो। त बहरहाल इहो जेको आहे सो मोहम्मद ख़ान अपड़े करायो ऐं हुन सां हिते मौजूदु, जॾहिं हू हिते मौजूदु हो, ख़ाली महीनो खनि थियो आहे, त उन सां मुख़्तलिफ़ सिटिंग्स थियूं ऐं पोइ वरी सिंध कीअं तरक़ी कंदी या सिंध जी तरक़ीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं रुकावटूं आहिनि उन जे बारे में बि ॻाल्हि ॿोल थी। त मां उहा ॻाल्हि ॿोल पेश करियां थो ऐं अॼोकी असांजी हिन निशिस्त जो जेको महदार आहे उहो आहे मोहम्मद ख़ान अपड़ो। दोस्तो, अॼु असां सां मोहम्मद ख़ान अपड़ो जेको सिंध जो तमामु वॾो राइटर, जर्नलिस्ट ऐं पॉलिटिकल एक्टिविस्ट आहे ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त आहे। हिन जी वॾी महिरबानी आहे जो ही लंडन में आयो आहे ऐं असांखे टाइम ॾिनो अथई। मूं सां गॾु हींअर ट्रेफलगर स्क्वायर ते बीठो आहे, जेका लंडन जी तमामु वॾी पॉपुलर प्लेस आहे ऐं जिते हिननि जो हीरो जेको आहे, हीरे जो हिननि हिकिड़ो तमामु वॾो स्टेचू ठाहियो आहे। त असां हिते मोहम्मद ख़ान अपड़े खां पुछूं था त लंडन में पहुची हुनखे कहिड़ियूं फीलिंग्स अची रहियूं आहिनि। साईं मोहम्मद साहब, तव्हां ॿुधायो, तव्हां हिते लंडन ॿ टे भेरा आया आहियो, त इन में तव्हांखे हिते अची छा महसूसु थींदो आहे? लंडन इंग्लैंड जो गादी जो शहर आहे, यूनाइटेड किंगडम जो हिते हेडक्वार्टर क़ाइमु आहिनि। सॼे यूके ते ई हिन जो हिकिड़ो हुकूमत आहे जेके गॾिजी पाण में कनि था। उहो मुल्क आहे जंहिं मुल्क असांजे मुल्क ते हुकुमरानी कई। असांजे मुल्क त पोइ पाकिस्तान थियो करण खां पहिरीं सिंध में, हिंद में, इंडिया में, पंजाब में, जिते किथे हिननि पंहिंजा माण्हू मोकिले वापार जे हवाले सां उन मुल्क ते हिननि कब्ज़ो कयो ऐं समय सां हुननि हुते जेको हुकुमरानी कई ऐं असां जीअं पढ़ंदा हुआसीं, ॿुधंदा हुआसीं त इश्तियाक थींदो हो त आख़िरकार उन मुल्क खे, उन मुल्क जे माहौल खे, उन मुल्क जे माण्हुनि खे, उन मुल्क जे इंतज़ाम खे ॾिसिजे त आख़िर हुननि में अहिड़ी कहिड़ी शइ हुई जो हुननि वञी हितां खां हज़ारे मील परे ऐं ॿेड़ियुनि जे रस्ते वञी करे ऐं उन्हनि मुल्कनि ते कब्ज़ो कयो ऐं पंहिंजे सल्तनत में शामिलु कयो। तो जॾहिं बि कैप्टन थींदो आहे त ख़ुशी कंदा त तारीख़ी शयूं ॾिसां, ॿुधां ऐं सिखां ऐं हुनजी स्टडी बि कजे या अॻिते जी को रिफरेंस ॾिजे त हुन में माण्हू खे मुताले सां गॾु मुशाहिदो बि हुजे। मुशाहिदो मुताले खां वधीक मैटर कंदो आहे। इन करे मां चवंदो आहियां तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां पाण पंहिंजो तकलीफ़ करे मूं वटि आयो ऐं मूंखे वठी आयो अहिड़े जॻहि ते। ही हर दफ़े अची वेंदो त हर दफ़े का बि नई शइ ॾिसण लाइ मिले थी, छो त कंहिं बि शहर खे ॾिसण लाइ, घुमण लाइ, सम्झण लाइ तव्हां ॿियनि में न पर ॿियनि में ख़बर पवंदी। पर पोइ बि हीअ असां सुठो वक़्तु पिया गुज़ारियूं, ॾिसूं पिया ऐं सम्झूं पिया, हितां जे माहौल खे बि सम्झूं पिया, उन ते वरी पोइ थोरी देरि में ॻाल्हाईंदासीं। साईं, इहो ॻाल्हि तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हिननि असांजे मुल्क ते सिर्फ़ु न मगर उन खां सवाइ 21 मुल्कनि ते हिननि जो कंट्रोल हुयो ऐं सॼी दुनिया जी जेका एम्पायर आहे उहा हिन वक़्तु बि हिननि जे विज़डम सां हले थी। त असांजे मुल्क ते बि 200 साल खां वधीक हिननि हुकूमत कई ऐं काफ़ी शयूं ठाराए विया। त तव्हां सम्झो था त हिननि खां असांखे छा सिखणु घुरिजे जो असां पंहिंजे मुल्क खे बि तरक़ी ॾियारे सघूं? ॾिसो, मुल्क जे तरक़ीअ लाइ उतां जे मुल्क जे माण्हुनि ऐं हुकुमराननि ऐं सियासतदाननि ऐं सभिनी खे सिंधियत थियणो पवंदो। अञा ताईं मुंहिंजे सम्झ में असांखे या सम्झ कान आहे या असीं करणु कोन था चाहियूं। जॾहिं इहा असांखे सम्झ अचे, असांजा हुकुमरान, असांजा सियासतदान, असांजा माण्हू अची अचनि था, ॾिसनि था हिन जो माहौल कीअं आहे, हिन जो सिस्टम कीअं आहे, हिन जो इंतज़ाम कीअं आहे। हे जेको इंतज़ाम असां छॾे विया, असांजे रुॻो उनखे बहाल कयो आहे त शायदि हींअर थी काफ़ी अॻिते अची चुको आहे, झुकाव जो आहे। उहो आहे उन शइ जी खोट आहे ऐं बहरहाल दुनिया में जिते क़ाइमु आहे, उमेद ई करे सघे थी त हुन लाइ सिंसियरिटी ऐं दिली लॻाव ऐं मुहबत पंहिंजी धरती ऐं धरती जे माण्हुनि सां तमामु ज़रूरी आहे। उहे शयूं अञा ताईं असांजे पल्ले मुंहिंजे ख़्याल में कोन पियूं।
साईं जेको बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई इहो ॿुधायो त जेके अंसर आहिनि तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा काफ़ी साल जेके आहिनि सियासत में गुज़ारिया आहिनि जीअं पहिरीं तव्हां ॿुधायो त तव्हां जेम्स शहीद सां हुआ ऐं हाणे काफ़ी सालनि खां पीपल्स पार्टीअ सां आहियो ऐं लेबर यूनियन में बि तव्हांजो तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं इन सॼी ज़िंदगी जे दौरान तव्हां कई किताब बि लिखिया आहिनि जीअं हींअर ताज़ो तव्हांजो ऑटोबायोग्राफी जो किताबु सिंधी उर्दू ऐं अंग्रेजी में बि छपियो आहे त तव्हां पंहिंजे इन सॼे तजुर्बे मां छा महसूसु करियो था त असांखे कहिड़ियुनि शयुनि ते ख़ासि ध्यानु ॾियणु घुरिजे यानी कहिड़ियुनि खातनि ते ध्यानु ॾियणु घुरिजे जो जेको आहे सो माना असांजो मुल्क बि तरक़ी करे ॾिसो सभ खां पहिरीं कंहिं बि मुल्क जे तरक़ी लाइ तालीम जो ज़रूरी आहे जेकी असां हुन जे बराबरि आहे हा तव्हां त खातनि जी ॻाल्हि था कयो मां बि चवां थो तव्हां तालीमी निज़ाम खे बहितर कयो ॿार स्कूल रेगुलर वञनि ऐं रेगुलर को ॿार न वञनि उस्ताद बि स्कूलनि में रेगुलर वञनि ऐं उते दिलि खे था पढ़ाइनि जीअं ॿार पढ़ी करे ॿाहिरनि मुल्कनि में बि निकिरी अचे अहिड़नि मुल्कनि में बि निकिरी अचे को साइंसदान थिए कोई सियासतदान थिए कोई साइंसदान थिए को इंजीनियर थिए को डॉक्टर थिए पर उनजे लाइ ज़रूरी आहे त तालीम जो निज़ाम जेको बहितर कमु सभिनी जो असां वटि तालीम जो निज़ाम बिल्कुलु बहितर त कोन थियो आहे पर पहुची वियो आहे उनखे त बि ज़रूरत आहे इन हिकिड़ी शइ खे जेकॾहिं पाण हिकिड़ी शइ कई खणंदासीं उन में काफ़ी तव्हांखे तब्दीली नज़र साईं असल में हींअर जेको पाण कुझु ॾींहंनि खां अची गॾु आहियूं त इन खां अॻु में तव्हां अमेरिका में हुआ अमेरिका में बि वॾा इदारा आहिनि जीअं सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका उन सां बि तव्हां लह विचड़ में आया हो वरी हिते तव्हां आया आहियो जॾहिं लंडन में त हिते बि कई इदारनि सां तव्हां लह विचड़ में आया आहियो जीअं संगत आहे संगत यूके ब्रेकफर्ड में तव्हां हुआ या हिते लंडन में बि कई इदारा आहिनि सिंधियुनि जा त इहे जेके सिंधियुनि जा इदारा आहिनि उहे जेके आहिनि से सिंध खे ऐं हिते जे माहौल खे कीअं वधीक तरक़ी ॾियारे सघनि था इन्हनि सां तव्हां इलाही वेझो हींअर आया आहियो त वेझो अचण जे दौरान तव्हांखे कुझु फीलिंग्स आयूं हूंदियूं त हीअ कीअं माना सिंध खे वधीक तरक़ी ॾियारे सघनि था कोई ख़्यालात तव्हांजे ज़हन में आया आहिनि इन्हनि खे ॾिसी करे ॾिसो वीचारा कमु कनि पिया असांजा वारा उन इलाइक़े माण्हू आहिनि जेके पंहिंजनि ॻोठनि में फलाई तरफ़ थिया अथनि ॿार पढ़ंदड़ ॿारनि जी मदद बि कनि था पर हिननि खे अञा घणे कमु करण जी ज़रूरत आहे हिकिड़ी ॻाल्हि त सभ खां पहिरीं त मूंखे इहा परेशानी आहे त जेके अमेरिका में या लंडन में 25-30 साल पहिरीं खां माण्हू आया आहिनि उनजो नस्ल हिते पैदा थियो आहे छा उहो नस्ल सिंधी ज़बान खे बचाए सघंदो इहो वॾो सुवालु आहे जंहिंजे लाइ हिननि किथे बि को बि अहिड़ो कमु न कयो आहे आहिनि पाण तव्हां आहियो तव्हां 55 60 साल जा हूंदो इहे के 70 जा हूंदा के 75 जा हूंदा हुतां जेके ॿार खणी आया आहिनि उन्हनि जी त अटैचमेंट सिंध सां आहे हिते जेके अञा ॿार पैदा थिया आहिनि उन्हनि जी अटैचमेंट हिन मुल्क सां आहे हुजणु बि खपे पर छा असीं उन ज़बान जो ईंदड़ 20-25 साल खां पोइ हिननि मुल्कनि में तहफ़ुज़ करे सघंदासीं छा जो हींअर असीं इंग्लैंड था वञूं मानचेस्टर तव्हां वटि हिते लंडन आयुसि या मां पंहिंजो ॿिए हंधि किथे वठण जाते या अमेरिका में खुलण जाते सिंधी माण्हू मिलनि था वॾी मोहबत सां प्यार सां त मां हिनखे सम्झां थो हुनजो सिर्फ़ु हिकिड़ो हिननि मुल्कनि में पाण में सोशल कॉन्टेक्ट ज़रूरु आहे पर बुनियादी जेके शयूं आहिनि उन्हनि ते तवजो ॾियनि कंहिं वॾे वॾे शहर में सिंधी मीडियम स्कूल्स आहिनि ॿारनि जे मोकल जा 2 ॾींहं आहिनि छंछरु उन्हनि में पंहिंजनि सेंटर ते वञनि ऐं पंहिंजनि ॿारनि सां भले उहो हिते जा आहिनि भले उहो कंहिं सां ॻाल्हाइनि तव्हां घर में तव्हां सिंधी ॻाल्हायो जे ईअं न थींदो त सिंधी माण्हू हिते माइग्रेट थी आयो आहे बाक़ी 20 साल खां पोइ हिते उहो ईअं ख़तमु थींदो जीअं इंडिया जो सिंधी घटि ॻाल्हाए साईं तव्हां इहा तमामु सुठी ॻाल्हि कई आहे इन ॻाल्हि जे करण सां मूंखे ॿिया बि कुझु ख़्यालात सवाल ज़हन में अचनि था सिंधी ॿोलीअ जे हवाले सां त इहे 2 सेशन आहिनि हिकिड़ो त सेशन जेको सिंध में आहे उहो ऐं ॿियो हिकिड़ो सेशन आहे जेको हिते लंडन में तव्हां चओ था या जेको यूके यूरोप ऐं अमेरिका में आहे त उते त जीअं ॿियनि मुल्कनि जीअं फ्रांस आहे या स्पेन आहे जिते बि एम्बेसी हूंदी आहे उते उन्हनि जा फ्रेंच कल्चरल सेंटर खुलियल आहिनि जिते हू फ्रेंच ॿोली सेखारींदा आहिनि या इटेलियंस आहिनि जर्मन्स आहिनि त ईअं उन्हनि जी ॿोली वधी रही आहे
मगर हिननि मुल्कनि में सिंधी ॿोली किथे बि सिंधी ॿोली जो कल्चरल सेंटर को बि कोन्हे जिते उन्हनि खे सिंधी सेखारी वञे। ऐं जेका पाकिस्तान एम्बेसी आहे, छाकाणि असां हिते रहूं था त पाकिस्तान एम्बेसी बि उर्दूअ खे फ़रोग़ ॾिए थी, मगर असांजी सिंधी ॿोलीअ खे का बि फ़रोग़ कोन थी ॾिए। त इन सिलसिले में जेको आहे सो को कल्चरल सेंटर खुलणु घुरिजे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, मगर इन सां गॾु इहो बि त आहे त जेके सिंध में वॾा वॾा शहर आहिनि उन्हनि में बि त जेके सिंधी मीडियम ॿोली नथी पढ़ाई वञे, जेके इंग्लिश मीडियम स्कूल्स आहिनि जेके हैदराबाद कराचीअ में, उते सिंधी माण्हू बि सिंधी ॿोली कोन था पढ़नि। त इहो त असांजो आहे, जॾहिं सिंध में तव्हां चवंदा सिंधी माण्हू जीअं तव्हां हुनखे थोरो वाज़े कोन कयो, कराची हैदराबाद में ख़ासि तौर ते उते केतिरी सिंधी पढ़ाइण जी ज़रूरत आहे, पर छाकाणि त हर स्कूल में सलीत सिंधी जो सब्जेक्ट आहे त थोरी घणी ॿार पढ़े थो या ॿियो ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हाई थी वञे त कंहिं हद ताईं उहा शइ असांखे नज़र अचे थी। पर तव्हां जीअं चयो त हिते कल्चरल सेंटर कोन्हनि जीअं ॿियनि मुल्कनि जा असां वटि आहिनि। असांजो मसइलो आहे त पाकिस्तान जी हुकूमत उर्दूअ खे सरकारी ॿोली पंहिंजो करार ॾिनो, जीअं मुल्क ठहियो, उनखे उहो प्रमोट कनि था। तव्हांजो जेके सूबाई ॿोलियूं आहिनि, जेके हालांकि सिंधी ॿोली पाकिस्तान जे सभिनी ॿोलियुनि जी का पुराणी बि आहे, शाहूकार बि आहे। उनखे यानी बिल्कुलु तव्हांजे सिंध में ई प्रोमोट करण लाइ तयारु न आहिनि त हिननि मुल्कनि में उहो कल्चरल सेंटर छो ठाहींदा, जेसि ताईं तव्हां उन्हनि सां इन पोज़ीशन में न हुजो जो ॻाल्हाए सघो, चई सघो ऐं पंहिंजा मुतालबा विझाए सघो। उहो ईअं थींदो जीअं तव्हां हिते सोसाइटियूं आहिनि, थाना आहे, हिते सिंधी संगत आहे, लंडन में, इंग्लैंड में, यूके में, जिते किथे जेके तंज़ीमूं आहिनि, उते जेकॾहिं को हुकुमरान अचे थो उन्हनि खे तव्हां हिते पंहिंजा मुतालबा रखो ऐं उनखे इन शइ ते राज़ी करण जी कोशिशि कयो त शइ का थी सघंदी। न त तव्हां जेके चओ था त हुकूमत पाकिस्तान जे कल्चरल सेंटर जे ज़रिए अहिड़ा इदारा खोले, इहो मूंखे नज़र कोन थो अचे। सही सही। ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल इंशाल्लाह जारी रहंदी। ऐं असां पाण पंहिंजो अॼु वरी कचहरी इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं जॻह ते हली तव्हां सां कचहरी करियूं था। महिरबानी।